हेड कोचूं रांदीगरनि में इख़्तिलाफ़ बाबति ख़बरूं सच साबित। जी हा, शाहीन, रिज़वान ऐं बाबर में विछा घटाइण लाइ अॻूणा कप्तान सरगर्म। पाकिस्तान क्रिकेट जे T20 आलमी कप मां आउट थियण बैदि आए ॾींहुं का न का नई ख़बर लीक थींदी रहंदी आहे। कॾहिं PCB चेयरमैन टीम में सर्जरी जो बयानु ॾींदो आहे त कॾहिं वरी हेड कोच गैरी क्रिस्टन रांदीगरनि में जारी इख़्तिलाफ़ तां पर्दो खणंदो आहे। T20 आलमी कप दौरान पहिरें मरहले में पाकिस्तान टीम जे ॿाहिरि थियण बैदि हेड कोच गैरी क्रिस्टन PCB चेयरमैन वटि जेका रिपोर्ट जमो कराई हुई उन जी रोशनी में वहाब रियाज़ ऐं अब्दुल रज़ाक घर भेड़ा थी चुका आहिनि। ख़बरूं उहे बि आहिनि त वर्ल्ड कप दौरान शाहीन आफरीदी कोच सां अणवणंदड़ रवैयो इख़्तियार कयो हो, जिन ख़िलाफ़ बि बोर्ड जांच शुरू करे छॾी आहे। पर हाणे ख़बरूं अची रहियूं आहिनि त क़ौमी क्रिकेट टीम जे रांदीगरनि शाहीन आफरीदी, बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान में जारी मुबैना इख़्तिलाफ़ ख़त्म करण ऐं विछा घटाइण लाइ अॻूणा कप्तान सरगर्म थी विया आहिनि। ज़रियनि मूजिबि शाहीन आफरीदी, बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान सां ॿिनि अॻूणनि कप्ताननि राबितो कयो, जंहिं दौरान टिन्ही क्रिकेटर्स खे हिक ॿिए ख़िलाफ़ मुबैना इख़्तिलाफ़ ख़त्म करे टीम जी बहितरी लाइ गॾिजी किरदार अदा करण जो चयो वियो आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे त शाहीन जी वतन वापसी बैदि टिन्ही क्रिकेटर्स जे अॻूणे कप्तान जे घर में मुलाक़ात बि कराए सघिजे थी।